दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु अवां सां मुखातिबु आहियां। इलेक्शन जूं सरगर्मियूं हलनि पियूं। इलेक्शन 2024 जंहिंमें हिकिड़ी मुख्य पार्टी PTI खे त कुंडाइतो कयो वियो आहे। उनजा सभु उमेदवार आज़ादु उमेदवार थी बीठा आहिनि। ऐं मुंहिंजे पाड़े में हिन महिल ताईं जेके MN MP अचनि था पिया, हिते कुझु सुवाल आहिनि। साॻी सुवाल तव्हां बल्कि ख़ासि तौर ते उत्तर सिंध में तव्हां सभई पंहिंजे इलाइक़े जे उमेदवारनि खां करे सघो था पिया। मुंहिंजे पाड़े में जेको आहे उमेदवारु आहे, मुंहिंजे शहर में MN जो उमेदवारु आहे नौमान इस्लाम शेख ऐं MPA जो उमेदवारु आहे सईद फ़ारूक शाह, सैफ ख़ुर्शीद शाह, सीनियर सियासतदान आहे, उनजो पुटु आहे। चौधरी विरासती पार्टियूं आहिनि त पीउ पुटु पोटो ॾोहिटो माना इहो सिलसिलो हलंदो पियो। कारकुन कॾहिं आसिरो न कनि त को उन्हनि खे टिकट मिलंदी ऐं या कोई नज़रियाती पार्टी आहे। पीपल्स पार्टी नज़रियाती न रही आहे, जंहिंजे करे जेके वॾेरा ऐं साॻी उहो ख़ानदान आहिनि। सॼी उत्तर सिंध में ॾिसो त सभु साॻी ख़ानदान आहिनि। कॾहिं पार्टी छॾे वेंदा आहिनि, कॾहिं ईंदा आहिनि ऐं उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त बसि चवंदड़ सिज खे पूॼणो आहे। अॼु तव्हां मुंहिंजो आम दोस्तनि खां बसि सिर्फ़ु इहो एतिरो चवणु आहे त मां जेके सुवाल उथारियां थो, तव्हां बि पंहिंजो इलाइक़े जे उमेदवारनि खां उथारिजो। मुंहिंजे पाड़े में नौमान शेख ऐं फ़ारूक शाह 2 दफ़ा आया आहिनि। साम्हूं त मुंहिंजी हुन सां कचहरी न थी सघी आहे, छो त जेके दोस्त उन्हनि खे घुराइनि था त मूंखे त उते बर्दाश्त कोन कंदा ऐं न ई को मुंहिंजो ॻाल्हाइण बर्दाश्त कंदा। पर हिते मां उन्हनि खां हिन वीडियो जे थ्रू उन्हनि खां पुछणु थो चाहियां त नौमान साहब, फ़ारूक साहब, कॾहिं सिविल हॉस्पिटल विया आहियो तव्हां? वञी करे कतार में धिका खाइण खां पोइ तव्हां डॉक्टरनि खे जॾहिं तव्हां ॾेखारियो, माना सुबुह जो तव्हां पहुतो 8 वॻे ऐं 12 वॻे तव्हांजो नंबर आयो, हिन महिल तव्हांखे डॉक्टर चयो हुजे त वञी एक्सरे कराए अचो। तव्हां कॾहिं महिल ॿुधो आहे त कॾहिं एक्सरे कीअं थींदो आहे सिविल हॉस्पिटल में? एक्सरे जी सिर्फ़ु जेका लेटेस्ट जदीद मशीन आहे उहा वरनि खां दॿे में बंदि पई आहे। पुराणी जेका मैनुअल सिस्टम जी मशीन आहे उन में बि तव्हांखे ख़बर आहे सिर्फ़ु 40-50 हज़ार रुपया न हुजण जे करे उहा पुराणी जेका आहे हिकिड़ी फिल्म थी इस्तेमालु थिए, जंहिंजे करे एक्सरे लाइ राति जो 10 वॻे ताईं माण्हू लाइन में बीठा आहिनि। हल एक्सरे खे छॾियो, तव्हांखे ख़बर आहे CT स्कैन थींदी आहे? सखर सिविल हॉस्पिटल डिविज़नल हेडक्वार्टर आहे। CT स्कैन थींदी आहे? न थींदी आहे। मरीज़ माना भली मरे बचे कुझु बि थिए, तव्हांजा वोटर भली ज़लील थियनि ख़्वार थियनि, CT स्कैन न थींदी। ग़रीब आहे त भली मरी वञे, अमीर आहे त कंहिं निजी हॉस्पिटल में वञी करे 5 खां 8 हज़ार रुपया ॾेई करे CT स्कैन कराए। ख़बर अथव MRI छा हूंदी आहे? कॾहिं सिविल अस्पताल वञी ॾिसिजो, हुन खां पुछी ॾिसिजो। जिते MRI मशीन थोरो मामूली फॉल्ट जे करे ख़राबु पई आहे। CT स्कैन जी मशीन बि आहे, MRI जी बि आहे, पर हलाइणी न आहे। माण्हुनि खे ज़लील करिणो आहे। MRI लाइ प्राइवेट हॉस्पिटल में हज़ारे रुपया फीस जॾहिं भरनि वञी करे, ऐं बाक़ी सभु ठहियो। उते जेके ॿियनि मामलनि ते असां नथा ॻाल्हायूं पिया, उते बसि ॿियो वरी कॾहिं हिकिड़ो खाधो खाई ॾिसिजो। तव्हां उते ई पोइ डॉक्टर बि साण हुजनि, छो त खाधो खाइण खां पोइ फौरी तौरु तव्हांजी हालति ख़राबु थी वेंदी। उते कॾहिं खाधो बि खाई ॾिसिजो जेको मरीज़नि खे ॾिनो थो वञे। मरीज़नि खे त आम माण्हू खां बि सुठो खाधो मिलणु खपे, पर उते जेको मरीज़नि खे खाधो ॾिनो थो वञे उन सां वधीक माण्हू मरीज़ थी वेंदा। ख़बर न आहे उतां जो जेको मूंखे त चवंदे सुठो नथो लॻे, पर उते घणा ई माण्हू खाईंदा आहिनि। उते MPA MNAs उहा मानी न खाईंदा आहिनि, पर हुन मां पैसो ज़रूरु वेंदो अथनि, न त उन्हनि खे अहिड़ी जानवरनि जहिड़ी मानी उते न मिलिया उन्हनि खे। पर कॾहिं बाक़ी सभु छॾियो, स्कूलनि खे बि छॾियो, रोड रस्तनि खे बि छॾियो, सभु कंहिंखे छॾियो। अॼु बसि छड़ो इहो थो पुछां तव्हां खां, फ़ारूक साहब, नौमान साहब, कॾहिं हॉस्पिटल में चकर लॻाए ॾिसो, जंहिंजे लाइ हाणे जेको असांजो जेको वॾो वज़ीर आहे इहो पाण हिकिड़ो दफ़ो चई चुको त सखर जी सिविल हॉस्पिटल जानवरनि जे इलाज लाइक़ु न आहे। पोइ तव्हां MNA बि हुयो, तव्हां MPA बि हुयो, हिकिड़ो टके जो सुधारो हुते आंदो अथव त पोइ ज़रूरु हाणे जॾहिं तव्हां मुंहिंजे पाड़े में अचो या ॿी जाइ ते वञो त माण्हुनि खे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां सिविल हॉस्पिटल में छा कयो आहे। बहरहाल दोस्तनि खे इहो ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं का एमरजेंसी हुजे सिविल हॉस्पिटल न वञिजो, बल्कि कंहिं बि शहर जे सिविल हॉस्पिटल न वञिजो। उतां खां बहितरु आहे त उन पेशेंट खे उते ई छॾे ॾियो। हॉस्पिटल वञण माना तव्हांजो किरायो ज़ाया करणु आहे। जेकॾहिं प्राइवेट हॉस्पिटल जो ख़र्चु करे सघो था त पोइ मरीज़ खे बचायो, न त पोइ गंबट वञिजो, जिते फ़िलहालु त अञा कुझु बहितरु आहे, अॻिते ॾिसूं छा थो थिए।